अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल्आलमीन नज़ीरा। सदक़ल्लाहु व मौलानल अज़ीम। व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सामीन हज़रात, मुअज़्ज़िज़ मुसलमानों, इस्लामी तारीख 11 रबीउल अव्वल 1445 हिजरी अवांजे वोट मगरिया वाहिया के अंदर सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक उन्वान ते कुरान करीम जो ही जलसो अवांजे सामने जारी सारी आहे। अवाम पिंडाल में सामने वेहण वारो सदहा मुबारकुन जा मुस्तहिक आयो जो एनी वडी शदीद गर्मी के बावजूद बिना कहीं दुनिया के तमाम ए लालच जे महज सिर्फ अल्लाह रब्बुल इज्जत के राज़ी करण के इरादे ए नियत से पांजन पांजन गोठन मां कदम खणी तशरीफ आवर थिया हो। मां अवा के मुबारक पेश कया। यकीनन अल्लाह ताला की रहमत में उम्मीद समझी करे अर्ज करे रहो हां तो अल्लाह ताला तहां जा ये कदम ए वेही करे तहां जे इन पघर ए पसीने के जेकरे अल्लाह कबूल फरमायो तो तहां जो अचण वेहण अजो को डी जो सजायो थी वींदो। तहां जेकरे आया हो तो कुरान करीम के मोहब्बत में आया हो, उलमाए हक की ज़ियारत के लिए आया हो, सुबह का वठी करे तहां
दिल जे कनन सां अल्लाह जे कुरान के समाअत फरमाए रहा आयो। यकीनन क़यामत जे ॾींहुं जीअं अॼु कुरान जे ककर ऐं छांव में वेठा हो, अल्लाह उहो ॾींहुं बि सजायो कंदो जो वरी क़यामत जे ॾींहुं ऐं क़ब्र जे अंदरि हे कुरान तव्हां असांजो रफ़ीक थींदो। साम्हूं वेहण वारो जंहिंजो दुनिया आख़िरत में अल्लाह जो कुरान रफ़ीक थिए, जो उनजा ॿेड़ा ई चौपार। कुरान को मथे का शइ आहे ई कोन, छोजो जे करे तमाम मक़ाम ऐं इज़्ज़त मिली आहे उम्मत खे त क़ुरान करीम जे करे मिली आहे। हज़रत सैयद अब्दुल बारी साहब तमाम सहल आसान अंदाज में तहां के नुक्ता नज़र सामने रखा। खतीब ज़ीशान, खतीब सिंध बलूचिस्तान, फ़ख्र सादात हज़रत साईं हबीबुल्लाह साहब वहां जे सामने हल ईमान अफरोज़ ऐं रूह परवर खिताब तो उन्हनि जा थींदा मेहमान ख़ास जा बस हुक्म जी तामील कंदे अवां जे सामने हाज़िर थियो आहे। महीनो आहे रबीउल अव्वल जो, जलसो आहे सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, महीनो आहे मुहम्मद रसूलुल्लाह जे विलादत बा सआदत जो, महीनो आहे मिठड़े मुहम्मद करीम जे ॼमण मुबारक जो, जलसो आहे मुहम्मद करीम जे सीरत जो। सीरत यानी मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुकम्मल ज़िंदगी, 63 साल ज़िंदगी, नुबुवत खां अगवारी ज़िंदगी भी, नुबुवत खां बाद में 23 सालन वारी मुबारक ज़िंदगी भी, इनके सीरत चइबो आहे। जंहिं मुहम्मद करीम जी सीरत समझी करे उन जे मथा पांजी जिंदगी गुजारी, वो बिदअत खां भी बची वेंदो, शिरक खां भी बची वेंदो, ज़लालत ऐं गुमराही खां भी बची वेंदो। जंहिंजो अक़ीदो पाक मुहम्मद मीर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जे मुताबिक हूंदो, अल्लाह जो कसम उन अक़ीदे जे करे अर्श ते अल्लाह राज़ी थी पींदी, ज़मीन ते जो मदीने जी सरकार राज़ी थी पवंदी। पर महीनो आहे मुहम्मद करीम जे विलादत जो, छाजो बाबा मीलाद चइबो आहे ॼमण खे। असांजा के दोस्त त पहिरियों इन इश्कालनि में हूंदा हुआ त ॼमण छाजो आहे, अचण जो ख़्यालु रखंदा हुआ, ॼमण जो न। पर अॼु उन्हनि जे ज़ुबान तां बि अल्लाह हक़ ऐं सच जा कलमा चाराए थो त ईद मीलादुन नबी हो त ईद जा रंग था ॼनि, पर मीलाद माना ॼमण हाणे उन्हनि खे बि पक पइजी वई आहे त मिठड़े मुहम्मद करीम जी जो विलादत यानी ॼमण मुबारक थियो आहे। जो हुज़ूर ॼाया आहिनि, हुज़ूर चयो ॼाया आहिनि, ॼाया मके पाक में हन, वरी चयो आया हिजरत करे मदीने पाक में। जो हुज़ूर जो ॼमण भी चो मुबारक आहे, मुबारक माना बरकत, बराबर काफ़ी नबी सगोरा तमाम अंबिया अलैहिस्सलाम ॼमिया आहिनि, उन्हनि जी विलादत थी आहे। पर मंगिया साहबनि जे जलसे में अचण वारो, पिंडाल में साम्हूं वेहण वारो, जॾहिं मुंहिंजे नबीअ तुंहिंजे नबीअ, नूरन जो नबी, नारिन जो नबी, खाकिन जो नबी, आबिन जो नबी, ज़मीन वारन जो नबी, आसमान वारन जो नबी, मलाइकन जो नबी, जिन्नन जो नबी, हैवानन जो नबी, चरियन जो नबी, सियाणन जो नबी, आलिमन जो नबी, जाहिलन जो नबी, शहरन जो नबी, बहरानिन वारन जो नबी, अल्लाह जो कसम ज़मान जो नबी, ज़मीन जो नबी, पैगंबर एतरा लफ्ज़ चवा, नबीयन जो भी नबी यानी मिठड़े नाले वारो साईं, आमिना जो लाल, अब्दुल्लाह जो बाल, महबूब रब्बे सुल जलाल, जनाबे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जरे विलादत थी थे रबीउल अव्वल जे मुबारक महीने में आमिना जे लाल मिठड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी थे। ख्वाजा अब्दुल्लाह जे घर में विलादत थी थे ना, अजीब अंदाज़ा अम्मा आमना साईं जो बयान आना, मुझे घोट मुझे वर यानी मुझे मुर्स अब्दुल्लाह जे घर में तमाम घनी गुरबत मिस्कीन जो आलम हुयो ना, एतरो अंदाज हो ना जो मुझो मुर्स अब्दुल्लाह भी वफात
बर्बाद करे वियो ना, लेकिन मुझो बच्चो मुझे पेट मुबारक में, मुझे बतन मुबारक में हुयो ना। घर में एतरे किस्म जी का सहूलत न हुई ना। अम्मा आमिना मिठे मोहम्मद करीम जी अम्मा साइण जो बयान आना, मां जबलन में मक्के पाक जे जबलन में बकरियों का हेवी दी हमना अजीब कैफियत आना। बतन में मिठो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी अमानत मौजूदा। बीवी मक्के जो औरतों मक्के जा बार मक्के पाक जे बाहरी गिरदो नवाह जे इलाकन में बकरियों का है ईंदा हना। मां भी उन्हनि औरतुनि सां बकरियूं चारींदी हुअमि न। साम्हूं वेहण वारो बकरियुनि जो माल ॾाढो ॾिंगो माल, बकरियुनि जो माल ॾाढो तिखो माल, बकरियुनि जो माल ॾाढो घुमंदड़ माल आना। इन जे करे हदीस में अचे थो 1.25 लख नबियनि खां अल्लाह बकरियुनि जो माल चारायो आ। बकरियूं 1.25 लख नबियनि जी सुन्नत आ। इन जे करे अल्लाह उन्हनि खां इहा ड्यूटी वती न। बकरियुनि जो माल हेॾों वराए त हीअं वेंदियूं, हेॾों वराए त हीअं वेंदियूं न। रब्बे ज़ुल जलाल तमाम नबियनि खां बकरियूं चाराए करे उन्हनि खां इहा मेहनत, उन्हनि खां इहा मेहनत ऐं ट्रेनिंग कराई न। सुभाणे तव्हांखे अहिड़े क़िस्म जा उम्मती मिलंदा जेके तव्हांजे ॻाल्हि खे न ॿुधंदा, जेके तव्हांजे दावत खे क़बूल न कंदा, जेके हक़ानियत ऐं सदाकत जो इनकार कंदा न। जेकॾहिं तव्हांजी इहा ड्यूटी थियल हूंदी न, इहा मेहनत थियल हूंदी न, पोइ तव्हां पंहिंजे उम्मतनि सां अहिड़े क़िस्म जी मेहनत करे तव्हां जेको आहे सो दिलगीर न थींदव न। इन करे बकरियूं तमामु नबियनि जी सुन्नत आहे न। अम्मा आमना थी चए मां बि बकरियूं चारण वेंदी हुअमि न। अॻु मां बकरियूं चारण वञा तकलीफ़ां ॾिसां, कशाला ॾिसां न। बकरियूं वराए वराए करे जबलनि ऐं पथरनि ऐं पहाड़नि जे अंदरि मां आमना जा पेर सुजी पींदा हा। पेरनि मां रत वही पवंदी ही न। मां मस्की सां पाणीअ जूं खूहनि मां भरिया न। पाणीअ जूं मस्की सां आमना मां हथनि सां भरण जे करे, रसनि ऐं वाढुनि जे करे मां आमना जे हथनि मुबारकनि में वरम पइजी वेंदा हा, लिफूं पइजी वेंदियूं हुयूं, ज़ख़्म पैदा थी पवंदा हा न। अम्मा आमना भी फरमाए मां बकरियूं जो काहे वेंदी हुअमि न। अजीब अंदाज़ आ न। पखियुनि जा वलर ॾिसी करे टही टही भॼी ॾकी वेंदा हा न। छो जो जाते पखी हुजनि माण्हूअ जो गुज़र थिए त आम मुशाहिदो आहे पखी टही वेंदा आहिनि। या अजीब कैफियत आहे। लेकिन मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अम्मा साइण थी फरमाए, अम्मा आमिना थी फरमाए, जॾहिं मुंहिंजो बच्चो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे बतन मुबारक में अल्लाह जी अमानत आया न, बराबर मां वञा पई न। साॻियूं बकरियूं जाॾे मां आमिना पई वञा, मुझे कड सलामी पियो भरन, जारे वञा पई न। पखियुनि जा वलर भी बिही करे मुझो इस्तक़बाल ऐं आजाणियूं पिया कनि। अम्मा आमिना थी फरमाए त आम दो रफ़्त जा रस्ता त साॻा हुया, पंध पेचरा त साॻा हुया न। अॻु वेंदी हुअमि त मां आमिना तकलीफ़ुनि जा कशाला ॾिसी ईंदी हुअमि न। ओचितो इनक़िलाब अची वियो न। वञा पई त उहे पाणीअ जा खूह, उहे पाणीअ जा चश्मा बि कननि तार भरिजी करे मां आमिना जी सलामी पाजन। सैयदा आमिना जो बयान आहे, अॻ में वेंदी हुअमि ए सिज बि मूंखे तकलीफ़ ॾींदो हो, निकिरण उस जे अंदरि मां आमिना खे पघ ऐं पसीनो अची वेंदो हो न। लेकिन जॾहिं मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमानत मां आमिना जे बतन मुबारक जे अंदरि ज़ाहिर थी न। अजीब अंदाज़ा उस निकिरण उस में गर्मीअ जे कैफियत ऐं माहौल जे अंदरि मां जेकॾहिं बकरियूं चारण वेंदी हुअमि, इन माहौल जे अंदरि बि अचे करे जेको आहे न ईअं ककर छांइजी वेंदा हा न। सन्हड़ी सन्हड़ी बूंदबारी थींदी, थधी थधी हवा घुली थींदी ही न। अजीब कैफियत थींदी वेंदी ही न। जाॾे मां आमिना हूंदी हुअमि त ककर बि मुंहिंजे मथां घुमंदा हा, ककर बि मुंहिंजी सलामी भरींदा हा न। अजीब कैफियत आहे। अञा जो हीअं वञा न, जबलनि मां हीअं पंधु कंदे वञा, हेॾो बि जबल, हेॾो बि जबल, काथे काथे को वण टिण नज़र अची वञे, उन वणनि मां बि आवाज़ ईंदो हो, उन
उन पत्थरन मों दी आवाज ईंदो हो, अबशिर अबशिर अबशिर, ओ आमना तोखे मुबारक हुजे, तू त कैफियत इन में आ जो हैरानी जे आलम में आ, परेशानी जे आलम में आ। चईंदी दे ओचतो इनकलाब किया आयो आ, ओ आमिना अग में तू घुमंदी हिया, घर का बाहर निकलंदी हिया, तकलीफा ही तकलीफा। अज जे करे पूरी मखलूक तो आमना जी इज्जत डूटिए गुलामी में आ, महज तुझे करे न तुझे बतन में जेका अमानत आ उन बच्चे मासूम मोहम्मद करीम जे करे तमाम मखलूक तो आमना जी विचो सलामी थी भरे। या मोहम्मद रसूलुल्लाह की विलादत, या नबी मोहतरम जो जमण मुबारक हो। अम्मा आमना दी फरमाए टाइम सुरंदो आयो, टाइम सुरंदो आयो, वो टाइम भी अची वियो ना, विलादत वारो टाइम भी अची वियो ना। मां मोहम्मद करीम जे पुफी साण के चए में घर में का वस नजर को नथी अचे ना, अन करीब शायद को विलादत जो टाइम आ ना, रसूलुल्लाह जी विलादत भी जो मुबारक आ, बरकत वारी आ ना। अम्मा आमना दी फरमाए त मां महसूस ही न कयो त शायद को मुझे पत्र में भी को बच्चो आहे ना, एड़ी तकलीफा अल्लाह खत्म करे शरीना, आम औरत तो नहीं ना। अम्मा आमना महबूब मोहम्मद जी अमर ही ना, पर चई थी त मां मोहम्मद करीम जे पुफी के चयो ना, ओ अम्मा साइण कन करीब मुमकिन आ विलादत जो टाइम अचण वारो आ, रात जो टाइम आ, या हालत लगी पई आ, डीए के बाण जे लाइ भी का सघई ताकत कोने का ना, ताई जो इंतजाम भी कोने ना। आवाज आयो त ओ आमना गणती न करना, जेकरे डीए रोशनी जो इंतजामात परेशान न थियो, ताई कोने त इंतजाम मां अल्लाह पाण करे छड़ियो आ। इहो बचड़ो तुझे बतन मुबारक मां मक्के पाक में ख्वाजा अब्दुल्ला जे मकाम में घर मुबारक में इन बैत में इन कमरे में इन रूम में मिठड़ो मोहम्मद करीम यमदो वींदो, यो ऊंदे वारो कमरो त रोशन थी वींदो, पर ओ मोहम्मद करीम जी अम्मा इतो ये नजरू खणी अखड़ियों खणी मक्के पाक मां महबूब जे जमण शर्त ये नजर फेराईंदी त कैसर किसरा जा उए रूम जे बादशाह जा उए कोटन जा अल्लाह जो कसम कंगराए कुंगरा करी पंदा शाम यमन जूं मारियो तो मोहम्मद करीम जे अमर के असां जे महबूब जे जमण सा मक्के पाक में दिखारींदासीं। नारे तकबीर, शाने मुस्तफा, अज़मते मुस्तफा, बरकते मुस्तफा, नारे तकबीर। इनखों वधीक ॿियो नूर कीअं थो थी सघे के नबीअ खे नूर न मञीदा हूं, ए फलाना जमियत वारा देवबंद वारा ए नबी के नूर न मनीदा हन। अल्लाह जो कसम ज़ात मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दी इंसान पर हर अदा नूर, हर सिफत नूर, अजीब कैफियता पाक मोहम्मद करीम जो कदम कदम मुबारक नूरा। अल्लाह जो कसम सोहणो मोहम्मद करीम ॻाल्हाए त चओ वात मुबारक मां नूर जूं लाइटियूं निकिरंदा, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुमे त चओ ते नूर जाते अचन त उते नूर, ऊंदे मो चओ रोशनी थी वञे रोशनी नूर आ, चओ मुस्तफा जहान में ईंदो वींदो, चओ ईंदा विया अल्लाह, चओ महबूब जे सदके, चओ महबूब जे ख़त्मे नुबुवत जे नूर जे सदके, चओ दुनिया खे चओ रोशन बणाए छॾियो। ये जो नजर कमे तो ऊंदे वारो कमरो रोशन थी आए को दुनिया में को बार एड़ो बच्चो ये कोई नो इनकलाब आने सके के हिय जो नजर कम त ऊंदे वारो कमरो रोशन थी वियो। का भी जमण जो न विलादत हमल वारे टाइम ते मोहम्मद रसूलुल्लाह जे अम्मा साण के का भी तकलीफ न पहुती के जमण सा कमरो रोशन बणजी वियो। भला दिल में ख्याल थियो बच्चा जमदा हन, हार सिंगार जो इंतजाम, गुस्ल जो इंतजाम, खुशबू लगाण जो इंतजाम, गुस्ल तहारत पाकाई जो इंतजाम थींदो आ। महबूब जे अम्मा साण थी फरमाए इहो जो ज़हन मूंखे आयो, ये जो नजर के बच्चे
बच्चे के द अजीब अंदाजा माचम द आमिना तुझे जिंदगी में मक्के पाक जे शहर में इलाइकन में और तुमखे बार जमदा हने एड़ो बार तमा कने भी न ॾिठो आ न जमियो आ तो ऊंधे वारो कमरो रोशन बणजी वियो आ जमियो आ वरी थोरो ज़हन ऐं तसवर कयो तम हार सिंगार कराइण जे लाइ ईअं जो बच्चे ते नज़र कयमि अजीब अंदाज़ा न अखियुनि मुबारकनि में सुरमू कजल भी पातो पियो आ न विच ते सींद मुबारक भी वारनि तां निकिती पई आ ख़ुतनो मुबारक भी थियो पियो आ न कंहिं शइ जी कमी कोन्हे कान हातमी आवाज आयो ओ मुझे महबूब मोहम्मद करीम जी अम्मा आम बच्चो काथे आ जो दुनिया वारा उनखे सिंगार कराइनि दुनिया वारा दायूं उन जो इंतजाम करे सघनि मुझे महबूब जी अम्मा एड़ो बच्चो तव्हांखे अता कयो आ जो मां अल्लाह पाण पंहिंजे महबूब खे सिंगारे थो दुनिया जे जहान में मोकिलियो आ रब्बिल अव्वल जो महीनो मोहम्मद रसूलुल्लाह जे जमण जो महीनो आ विलादत जो महीनो आ अल्लाह जो कसम जय भी मुसलमान खे कलमे पढ़ण वारा खे पाक मोहम्मद मीर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत मुबारक जे विलादत बासआदत जे जमण मुबारक जी खुशी ना है अकीदो ऐं ईमान तो बेमाना उनखे ईमान कोने को अल्लाह जो कसम पाक मोहम्मद करीम जे जमण जी खुशी इंसान शा पर 18,000 मखलूकात पाक मोहम्मद करीम जे जमण जी जो खुशी शुक्रानो अदा कयो आ जमण मुबारक जो केड़ो महीनो आ रब्बिल अव्वल साईं साहब वेठो आ वधीक मां हाल नथो थियणु चाहियां पर साईं इस्लाम दी नचो वरी ख़ुसूसी किताब है तफसीली किताब तो पीर कोट मां जलसे दे वे में वो मौलाना मुनीर अहमद गंजी साहब वो जी साईं जन कोई वेठा तो वो भी वेठा मुझो जो ऐलान क्यों तो मां का मां का दे जुमे के मस्जिद मदरसे वाली मस्जिद में केमल 1.5 कलाक केमल 2 कलाक किताब कंदो मुझो नालो अब्दुल कादिर एकड़ो बुजुर्ग अब्दुल कादिर रंद साहब रहमतुल्लाह अलैह वो चींदो द 2.5 कलाक मुझो नाश्तो आ ये चींदो 3 कलाक हो जन 4 कलाक हो जन रिंद साहब खे तरे वही दिल ठंदी कुरान शरीफ में बुधण ॿुधाइण मां जो ये चयो त 2 कलाक को मुझो सीनू खुलंदो आ कल्ब खुलंदो आ तो मोहम्मद साहब ने वेडो वेडो करे यानी 2.5 कलाक जो ये मुझा त टे जो हलिया विंदा प्रोग्राम शुरू के बाजू से ता दिल जाए क्यों बाकी का जो एहतराम अदब अल्हम्दुलिल्लाह या गान कोने का 15-20 मिनट वठी ना वजे हवाले के साईं जन भी परेशान न थियन स्टेज साईं जे हवाले थींदी असा भी जे करे 5 कदम खणी आया हूं मौलाना शुएब साहब जे हुकूमत साईं इस्लाम दीन जी मोहब्बत में जुमले मोहब्बत में रब्बिल अव्वल जो महीनो मुबारक महीनो आ मोहम्मद करीम जे जमण जो महीनो आ पर ओसा में वेहण वारो स्पीकर ते जेसिते आवाज वींदो पियो आ बुधो कुरान समझो कुरान के पढ़ो आलमन जे वेझो थियो महबूब जे सीरत के पढ़ो खुदा जो कसम बिल्कुल जड़ी तरह ए रब्बिल अव्वल जो महीनो मुस्तफा करीम जे जमण जो महीनो आ बिल्कुल एड़ी तरह 12 रब्बिल अव्वल सुबाने वारो दी जुम्मेवारी तारीख जेका 12 रब्बिल अव्वल आहे या 12 रब्बिल अव्वल मोहम्मद करीम जो इन दुनिया में बुरके मटाइण जो ईंदी आहे रब्बिल अव्वल जे अंदर ए बिदातूं ए खराफात असा शुक्रदा क्यों रब्बिल अव्वल जे महीने में मिठड़े मोहम्मद करीम जे विलादत जो शुक्रदा क्यों अल्लाह जी इबादत में अल्लाह जी बंदगी में मुझा रब करीम एड़े महबूब जो उम्मती बनायो थी एड़े मदीने जे सरकार जो उम्मती बनायो थी जे लाइ नबी भी चींदा विया मूसा नबी भी चयो तो मुझा रब माखे आखिरी नबी जो उम्मती बनाए जाए ओ मुझा रब करीम
तुझा लख एहसान एड़े नबी जो असा के उम्मती बनायो थी बिना के घुर जे बिना मजदूरी जे बिना पगर पसीने जे बिना घुर जे एड़े आखिरी महबूब मोहम्मद करीम जो असा के उम्मती बनायो थी रब तुझा करोड़ एहसान ए महबूब जा उम्मती इन कैफियत में शुक्रियो था अदा करना अल्लाह तुझा सहसी शुक्र करोड़ एहसान है कुर्ब है करम एड़े नबी जो असा के उम्मती बनायो थी जै नबी जेला तो पाण तमाम नबियन का आलम अरवाह में मिसाक वरतो वायदो वतो के वैजा खज़ल्लाहु मिसाकन नबीजीना लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा अल्लाह तमाम नबियन जे अरवाह के गडु करे चयो हो न बुधायो तो सही हो सलात कयो पाण में एकड़ो फैसलो करे तुम्हारा बेसुल जलाल के बुधायो तो सही भला जे करे तहां जे नबुवत में तहां जे जिंदगी में तहां जे हयातिय में जे करे मुझो आखिरी नबी आमिना जो लाल महबूब रब्बुल जलाल जनाब मोहम्मद रसूलुल्लाह तहां जी मौजूदगी में अची वने बुधायो त पो तहां पाजी नबुवत हलंदो जा मुझे महबूब जी नबुवत के कबूल कंदो ना ओ सामो वेण वारो सवाल को नबियन भी वायदो कयो त मुझा रब जे करे असा जी मौजूदगी में आखिरी नबी आयो त असा नबी भी तुझे आखिरी नबी जी ताबेदारी कंदा से एड़े नबी जो अल्लाह ताला असा के उम्मती बनायो बिना के घुर जे सही शुक्र दा करो रब असा के एड़े महबूब उम्मती बनायो केड़े नबी जो जंहिंजी लार में फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम ओ मुझा बालड़ो मुझो महबूब नबी तहां जो खातमुन नबीन मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडो तहां जे लाए हरीसा एडो तहां जे लाए तालबुआ जो महबूब जे उम्मत जी का तकलीफा साईं जनता चवन त या तहां जी तकलीफ ना है उम्मत जी तकलीफ महबूब पांजी तकलीफ तो समझे पर इन उम्मत जा हाल ये है कि रब्बुल अव्वल जो नहीं अची वियो बस नाच करूंगा जुलूस कढूंगा चरागान कनिया लगड़ियों हणियों हन हलवे मानिया जो बिरयानी जो इंतजाम करूंगा इसके रसूल थी वो इसके रसूल एडो काथे सस्तो आ एडो काथे सोलो आ जे साईं अब्दुल बारी साहब फरमायो नारा तो हणो था तो गुलामी रसूल में मौत भी कबूल आ पर पहिरियों गुलामी पंजन फुटन पांजे जिस्म ते त ज़ाहिर करना त तुझे पंजन फुटन जे न जान है बाडी में जिस्म में केतरी मोहब्बत रसूलुल्लाह जी गुलामी आ तुझो उठणो किया तुझो वेहणो किया तुझो शादियों किया ने तुझो गमियों किया ने तुझो तिजारत व्यापार कारोबार किया तुझी ज़राअत पोख पलाव किया तुझो उठण वेहणो किया ना तुझो अबे अमर सा केड़ो बर्ताव आ तुझो अशीदारी वारन सा केड़ो बर्ताव आ तुझो जेको न कारोबार केड़े तरीके सा हलंदो पियो आ तू किए थो दावा करे न तू त उहो आ जो पांजी अमर जी इज्जत करण जे ला तैयार ना है न अजो अमर के मुस्तफा जो उम्मती अजो को मुसलमान पांजे अमर के कुतिया को सवा न थो कोठे सुअर को सवा न थो कोठे ना अजो को मुसलमान त उहो आ जेको पांजे अबे जी इज्जत करण जे ला तैयार कोने ना अजो को मुसलमान हुआ जेको मासूमन ते प्यार है शफकत करण जे ला तैयार कोने अजो को मुसलमान हुआ जेको सूद है ब्याज को सवा कारोबार न थो करे सके अजो को मुसलमान हुआ जेको रिश्वत का सवा को कम न थो करे अजो जो मुसलमान जो हाल इहो आ ना जो नाहक जुल्म करे रहियो आ जबर करे रहियो आ खून करे रहियो आ ओरे पारे सारन जेको आ सो उनन सा एड़े किस्म जी तकलीफ देई रहियो आ ना इहो किए तो चे त मां आशिक़े रसूल आना रब्बुल अव्वल तो सा डिमांड थी करे इश्क़े रसूल जी तकाज़ा है ना जेकरे तोखे अबू अमरा तो उनन जी इज्जत कजा ओ सामे वेण वारो मंगिया भाई जे गोठ में अचण वारो इन सीरत नबी जे जलसे में अचण वारो खुदा जो कसम दे करे तू एड़े किस्म जी गाल कया ना तू तहज्जुद गुज़ार आ तू इशराक पढ़ण वारो आ तू अवाबीन पढ़ण वारो आ तू बैतुल
अब्दुल्ला जो उम्र में हज पढ़ण वारो आना पर जेकॾहिं अबे अमर खे ईसायो थी ना का भी तुझी इबादत रब जे साथ वट कबूल कोने को भी तुझो इश्क़ रसूल जी दावा अल्लाह वट काबिल कबूल कोने काना छो जो अबो अमर उहा शइ आना जो मुझो नबी तुझो नबी सवाल लखुन नबियन जो नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा फरमाइन पाण फरमाइन जे पंहिंजे ज़िंदगी जे अंदर अबे अमर खे नाराज़ कयो इन जणो अल्लाह के नाराज़ कयो इन जणो मां मोहम्मद करीम के नाराज़ कयो जेको अबे अमर जो नाफरमान थी करे एडे मौत उनजे मथा अची वियो अखियूं बूटे हेॾे आयो न उनके अल्लाह जी रहमत थी बचाए सके न उनके मिठड़े मोहम्मद करीम जी शफाअत थी बचाए सके इएं आहे नारन जो नालो आहे छा तव्हां पंजाब जे अंदरि न ॾिठो 80 ॾाड़ीअ सां अबे खे हिकिड़े पुट जूता मारिया पादर मारी एक पादर पादर पंज पादरम अल्लाह जो कसम ये बुढ़ो कुराड़ो अबो आना रयूं ठो करे लेकिन उनके गो छॾाइण वारो कोने को चेसो त सजी मिल्कियत मांखे लिखी दे अबो तो चेस पुट मां त सजी जिंदगी तुझे लाइ हेॾा कशाला कया ने हेॾी मेहनत मजूरियूं कयूं ने तेरी ज़मीन दुकान घराल करे ॾिना त मां ना अञा हे 5 एकड़ ज़मीन जा उहे भी चे तो लिखी दे ना अॼु जॾहिं ईअं पुट ईअं सरे आऊं पंहिंजे अबे के पादर हणंदो गारियूं गंद ॾींदो न खुदा जो कसम पोइ कीअं हे कहर ऐं गज़ब नाज़िल थींदा न जाॾे वञ चए थो त को ख़ुशि थो करे न को पंहिंजो पाण खे थो मारे को पंहिंजे मासूम बच्चन खे थो मारे को पंहिंजे अबे अमर खे थो मारे को पंहिंजे घरवारीअ खे थो मारे चए थो त मूंखे सुकून कोन्हे को घोटकीअ जे अंदरि हिकिड़े साल मां अमर खे मारियो घरवारीअ खे मारियो भेण खे मारियो 2 मासूम भाणे जिन खे 5 कत्ल करे असर जे टाइम ते सुबह सादिक जे टाइम ते जंहिं टाइम ते रब जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे उन टाइम ते घोटकीअ जे अंदरि हिक घर में बेगुनाह 5 खून कत्ल कया था वञनि पोइ रब जो अर्श जुंबश में कीअं न ईंदो पोइ ज़मीन सोढ़ी कीअं न थी वेंदी न पोइ ईअं छो न थींदो जो रब थो फरमाए वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन लहू मईशतन ज़नका रब थो फरमाए वनशुरू यौमल क़ियामत आमा रब थो फरमाए जॾहिं ताम अबे अमर जी शनास निकिरी वेंदी इंसानियत मोकिलाए वेंदी जॾहिं तव्हां में हैवान में जानवर वांगुरु सिफ़तूं अची वेंदियूं रब थो चए त पोइ मुंहिंजे कहर ऐं गज़ब जो इंतज़ार कजो पोइ मां रब जी नाराज़गी तव्हांजो मुक़दर बणिजी वेंदी इन जे करे त अमीर भी परेशान आहे ग़रीब भी परेशान आहे रैयत भी परेशान आहे हुकूमत भी परेशान आहे बसि परेशानी परेशानी आहे खुदा जो कसम थी करे न तमाम शयुनि खां बचण जो बंदि अथव बचाव जो बंदि अथव त अल्लाह जो क़ुरान अथव महबूब जी सीरत ऐं ज़िंदगी अथव अचो अञा तौबा जा दरवाज़ा खुलियल अथव तौबा ताब थी करे इन अंदाज़ मां निकिरी अचे रब जे दरवाज़े ते अचो तौबा जा चप चोरींदा वेंदो रब तव्हांजे सची दिलि जी तौबा खे चओ क़बूल करे माफ़ करे छॾींदो अबे अमर जी इज्जत ऐं इहतराम चो कंदा इंशाअल्लाह अथवा वो अमर ज़िंदा जंहिंजा ज़िंदा हथ तो मथे कयो जेकॾहिं ज़िंदा अथव त इन नेमतुनि जो वञी क़दुरु कजो चओ त मां अॼु कंहिं मौली साहब जो क़ुरान जो वाइज़ ॿुधी आयो हुअमि ओ मुझी अम्मा माखो नाफरमानी थी वई आहे मूंखां अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि थी वई आहे वञी पेरनि में कदमनि में किरेस खुदा जो कसम अम्मा जी शादीअ वारी मोहबत जोश में अची वेंदी रब जी रहमत जोश में अची वेंदी अम्मा चप चोरे करे तोखे दुआ ॾींदी वेंदी अमर जी दुआ चओ अल्लाह पंहिंजे बच्चनि जे हक़ में क़बूल कंदो वेंदो रब्बिल अव्वल जी तकादा डिमांड इहा आहे सच्चा मुस्लमान पक्का मुस्लमान थियो 5 वक्त नमाज़ी थियो रमज़ान जा रोज़ा रखो
अबे अमर जी लज्जे इज्जत हया कयो कुरान नक्शी दाढ़ी वारनि जी इज्जत हया कयो ओरे पारे सां चङो हलियो मस्जिद मदरसन खे आबाद कयो उलमाए रब्बानी उलमाए हक जी सोहबत सालिहन जी सोहबत इख्तियार कयो ओरे पारे सां सुठो हलो हलाल रोज़ी कमायो पंहिंजे बच्चन ॿारनि खे कुरान जी तालीम जे लाइ वक़ुफ़ कयो कुर्बान कयो इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा रब्बुल अव्वल तोखे इहा दस्तखत ऐं आवाज़ थी ॾे त सिर्फ़ रब्बुल अव्वल जी 12 तारीख़ न 10 11 9 तारीख़ न पर साल जा मुकम्मल महीने जा मुकम्मल ॾींहं जी चो सेकंड घंटो चो मोहम्मद रसूलुल्लाह जी इत्बा ऐं ताबेदारीअ में गुज़ारींदासीं अल्लाह भी चए थो जेकॾहिं तव्हां ज़मीन वारा चाहियो था त मां अल्लाह तव्हां सां प्यार कयां मां अल्लाह तव्हां सां राज़ी थियां मां अल्लाह जो तव्हां खे क़ुर्ब नसीब थी वञे पोइ अल्लाह जो फरमाए अचो जेकॾहिं मुंहिंजो रज़ामंदो हासिल करणु था चाहियो त पोइ मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी ताबेदारी इताअत कयो मुस्तफ़ा जी इताअत ताबेदारी करणु तव्हांजो कमु आहे रावी थी करे जन्नत जो मालिक बणाइणु मां अर्श वारे अल्लाह जो कमु आहे ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी मां साईं खां माज़रत खां जो उन्हनि जी मौजूदगी में मां एॾो टाइम वठी वियो आहियां अल्लाह ताला मुंहिंजे टूटल लफ़्ज़नि खे मारूफ़ात खे मंज़ूर मक़बूल फरमाए नौजवान इस्लाम दीन ऐं उन जा बरादरान ऐं उन जा तमामु रुफ़क़ा ऐं जुमिले जमात मंगरियो वाही अल्लाह ताला उन्हनि जी मेहनत खे मंसूर मक़बूल फरमाए जीअं अॼु हिन पघर ऐं पसीने में वेठा हो क़ुरान जे इश्क में अल्लाह क़यामत जे ॾींहुं बि अल्लाह हिन क़ुरान जी शाम ऐं मुस्तफ़ा जी शफ़ाअत नसीब फरमाए अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां का राज़ी थी पए मां जेको चयुमि अल्लाह ताला शर्फ़े क़बूलियत सां नवाज़े ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।